नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। बलोचिस्तान में बरसात जा रांगन पूरे मुल्क में हूं तो बरसात की सूरत हाल है, पर बलोचिस्तान में जो सूरत हाल है वह इंतहाई तबाही वाली सूरत हाल है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरो किया है बलोचिस्तान जो, बलोचिस्तान में ख़ास तौर ते जेके इमदादी कैंपुन आहिनि उन इमदादी कैंपुन में जेके मुतासिर आहिनि, हज़ारे माण्हू मुतासिर आहिनि, उन्हनि खे खाधो फ़राहम नथो कयो वञे। अहिड़ियुनि शिकायतुनि मिलण ते वज़ीर आज़म नोटिस वठंदे उतां जा जेके लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि खे मुअतल बि कयो आहे ऐं हिन वक़्तु हज़ारे घर जेके आहिनि बलोचिस्तान में उहे बरसात ऐं ॿोॾि विघे तबाह थी चुका आहिनि। पाणी जा जेके वहिकरा आहिनि उन्हनि जेका तबाही मचाई आहे उन में जेके ॿोॾि जे पाणी में, बरसात जे पाणी में लुढ़ंदड़ मासूम ॿारनि जा लाश आहिनि उहे हकूमती बेहिसी खे उन्हनि खे ज़ाहिर कनि था। ऐं हिन वक़्तु बि पूरे मुल्क जे अंदरि जेतोणीकि बरसात वारी सूरत हाल आहे, पर बलोचिस्तान सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। हकूमती बेहिसी जेका हुई ऐं उन हकूमती बेहिसी में ख़ासि तौर ते जेको क़ौमी मीडिया जो रोल आहे ऐं क़ौमी मीडिया मुकमल तौर ते लातालुक़ बणी हुई ऐं हाणे जॾहिं मुख़्तलिफ़ हंधनि तां अहिड़े क़िस्म जूं दाहूं ॿुधण में आयूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दौरे ते पहुतो आहे। किला सैफुल्ला में उन्हनि इमदादी जेके कैंपूं आहिनि उनजो बि विज़िट कयो आहे। उनखां सवाइ सखर बैराज वटि जेके लुढ़ंदड़ लाश आहिनि उहो बि हकूमती, उहा सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, उनजे आॾो हिकिड़ो सवालिया निशान आहे। एनडीएमए खे सालियानो अरबें रुपयनि जी बजट जारी कई वञे थी ऐं एनडीएमए जो किथे बि को किरदारु ॾिसण में नथो अचे। अहिड़े नमूने सां जेके सूबाई अथॉरिटीज़ आहिनि डिज़ास्टर मैनेजमेंट जूं, उन्हनि जो बि जेको किरदारु आहे उहो सवालिया निशान बणियल आहे। बलोचिस्तान जी ख़ासि सूरत हाल ते जेके उते तबाही जा मंज़र आहिनि, असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे बलोचिस्तान जे मारूफ़ लेखक पनाह बलोच साहब। पनाह साहब, कीअं ॾिसो था बलोचिस्तान जी सूरत हाल? अॼु वज़ीर आज़म बलोचिस्तान जे इलाइक़नि जो दौरो बि कयो आहे। तबाही जा जेके मंज़र आहिनि, ख़ासि तौर ते जेके लुढ़ंदड़ लाश आहिनि, बलोचिस्तान सां हू बि हिकिड़े ॾहाकनि खां वठी ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं हाणे जेका ॿोॾि जी बरसात जी सूरत हाल आहे, कीअं ॾिसो था बलोचिस्तान जी सूरत हाल खे? साईं, हिन वक़्तु जेकॾहिं चइजे त बलूचिस्तान में छा आहे त असां इहो सिर्फ़ु चयूं था कि हिन वक़्तु बलूचिस्तान में हिकिड़ो इंसानी आलमी आहे ऐं इंसान जहिड़े हिसाब सां हाणे जेकॾहिं तव्हां किथां रिपोर्ट अचे थी किथे जेको आहे वज़ीर आज़म ॿिनि जॻहियुनि ते पुॻो आहे या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे सरकारी इदारनि जा माण्हू पुॻा आहिनि, उहे सिर्फ़ु उन जॻह ते पुॻा आहिनि जिथे रोड आहे, सड़क आहे, जिथे वञण जे लाइ को रस्तो आहे, उते पुॻा आहिनि। बाक़ी बलूचिस्तान जेको आहे मुल्क जे 44% रक़बे ते आहे, जंहिंमें रोड नेटवर्क मौजूदु ई कोन्हे, ठीकु आहे, अक्सर इलाइक़नि में। ऐं उन खां अलावा जेको आहे हुकूमत पाण तस्लीम करे चुकी आहे त 650 यानी 650 एकड़ खां वधीक इलाइक़ो जेको आहे रोड, किलोमीटर रोड जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं 2 लख खां वधीक जेको आहे ज़री अराज़ी में फसल आहे उहा तबाह थी चुको आहे। 10,000 खां वधीक नंढा वॾा डैम ख़तमु थी चुका आहिनि। गवर्नमेंट पाण मञे थी त 136 माण्हू जेको आहे अॼु ताईं मरी चुका आहिनि ऐं 70 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। लेकिन हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त हे उन्हनि इलाइक़नि जा रिपोर्टूं जिथे जिथे जेको आहे सरकार या जिथे जिथे माण्हू पुॻा आहिनि, बलूचिस्तान जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जेकॾहिं अॼु बि बरसातूं हलनि थियूं, जेकॾहिं बरसाति बंदि थिए तॾहिं बि उते पुॼण जे लाइ हफ़्तो 10 ॾींहं खपे, पोइ वञी ख़बर पवंदो त इहो इंसानी आलमियूं केतिरो जेको आहे वॾो आयो आहे। हिन वक़्तु कई अहिड़ी जॻहियूं आहिनि जिथे माण्हू पुॻा कोन्हनि, जिथे माण्हुनि जो रस्तो ई कोन्हे, रस्ता सभु बंदि थी चुका आहिनि। और बलूचिस्तान जे तक़रीबन तव्हां जेकॾहिं नसीराबाद डिवीज़न ॾिसो, तव्हां सिद्धी डिवीज़न ॾिसो, रक्षाम डिवीज़न, कलाब डिवीज़न जा हेठियां हुजनि, मकरान डिवीज़न जा कुझु शहर हुजनि, या हाणे रिसेंटली 2-3 ॾींहंनि खां चइनि था जेको असांजो जेको आहे पश्तून एरिया आहे, उन सभिनी में जेको आहे बारिशनि तबाहियूं आंदियूं आहिनि। माण्हू वटि खाइण जे लाइ कोन्हे, माण्हू जेको आहे न बीमारियूं जनम थी चुकियूं आहिनि, ठीकु आहे, माण्हू बीमार थियनि था। जेको आहे न अञा हिकिड़ो ॿियो आलमी जेको जेकॾहिं जल्दी माण्हुनि खे खुराक, साफ़ पाणी ऐं दवाऊं न पुॼायूं आहिनि त
कि हिकु वधीक हिकिड़ो ख़ौफ़नाक ऐं अहिड़ो जेको आहे न सिचुएशन साम्हूं ईंदो जेको सॼी हिन वक़्तु जेकॾहिं नेशनल मीडिया वञी थोरो ॾेखारे थो, लेकिन उन खां पोइ अहिड़ो जेको आहे न अलमियो वधंदो त सॼी दुनिया इन ते परेशान थींदी। इहा तमामु ख़तरनाक सिचुएशन आहे। जी इज़हार साहब, जीअं पनाह बलोच साहब ॿुधायो त उते जा जेके तबाही जा मंज़र आहिनि, केतिरा ई इलाइक़ा आहिनि जिते रोड रस्तो आहे त उते हुकूमती वज़ीर आज़म पहुतो आहे, पर बलोचिस्तान जो अक्सरियती इलाइक़ो जेको तबाह आहे अञा ताईं उन जा अंग अखर बि साम्हूं न अची सघिया आहिनि। इमदादी तंज़ीमूं जेके आहिनि उहे बि उते न पहुची सघियूं आहिनि। बलोचिस्तान जी इंतिहाई जेका सूरताल आहे, ख़ासि तौर ते जेके पाणी जा वहिकर आहिनि उनमें जेके ॿारनि जा लुड़ंदड़ लाश आहिनि, पूरे आलमी ज़मीर खे उन्हनि झंझोड़ियो आहे। इज़हार साहब, कीअं ॾिसो था ख़ासि तौर ते बलोचिस्तान ॾहाकनि खां वठी ज़्यादती जो शिकार रहियो आहे? जी इज़हार साहब। बरसातुनि ऐं उन जे नतीजे में जेके फ्लड वारी सूरताल आहे, उन जो हिकिड़ो पासो त इहो आहे जंहिंजा अंग अखर ॾेई सघजनि था, जंहिंजा तफ़सील ॿुधाए सघजनि था, उहे पाण शेयर बि कयूं था। पर जेको ॿियो पासो आहे, जहिड़े नमूने बरसातुनि में लाश लुड़िया आहिनि, सखर बैराज वटां रोज़ लाश मिली रहिया आहिनि, जिन में मासूम ॿार बि आहिनि, औरतूं आहिनि, बल्कि उनखां अलावा वणनि ते, घरनि जे भितियुनि ते टंगियल लाशनि जूं जेके तस्वीरूं आहिनि उहे एतिरियूं हियां ॾारींदड़ आहिनि, एतिरियूं परेशान कंदड़ आहिनि, जो को बि हसास माण्हू इन्हनि तस्वीरुनि खे ॾिसी ऐं बर्दाश्त नथो करे सघे। हीउ हिकिड़ो अलमियो चइजे, कैटस्ट्रॉफी चइजे, छाकाणि त हीअ जेके फितरत जूं शयूं आहिनि जिन जे नतीजे में इन क़िस्म जूं तबाहियूं अचनि थियूं, इन जा ॿ पहलू हूंदा आहिनि। असां रुॻो इहो चई छॾियूं, ऑफकोर्स हिन में का हक़ीक़त आहे त हिन भेरे जेका बरसाति पई आहे उहा पोयनि 30 सालनि में सभ खां वधीक बरसाति आहे बलूचिस्तान में, हिन खां को बि इनकार न आहे। पर ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे त छा असां बलूचिस्तान हुजे या सिंध हुजे या पंजाब हुजे या KPK हुजे, बरसाति जीअं त हर साल पवे ऐं पाण खे ख़बर आहे त 5 या 10 सालनि जे अंदरि हिकु वॾी बरसाति थी पवे, त छा असां हुन जे लाइ तयारु थी सघिया आहियूं? वॾो सुवाल इहो आहे। हीअ जेके हर दफ़े नवनि नालनि सां इदारा ठहनि था, जिन जो कमु आफ़तुनि खे मुंहुं ॾियणु आहे, जिन जो कमु आफ़तुनि खां अॻुवाट इतलाह ॾियणु आहे, जिन जो कमु आफ़तुनि दौरान माण्हुनि जी मदद करणु आहे, इन्हनि जो किरदारु छा रहियो हिन सॼी सूरत में? जेकॾहिं ही लाश लुड़नि पिया, हिकु अंदाज़ मूजिबि मुख़्तलिफ़ फिगर्स आहिनि, छाकाणि त बलूचिस्तान जी पखेड़ वॾी आहे ऐं दूरां इलाइक़ा आहिनि। जीअं साईं बि ॻाल्हि कई त उते अञा पहुचण जे लाइ बि हफ़्तो 10 ॾींहं खपनि था, छाकाणि त पका रोड कोन्हनि। तंहिंजे करे सही फिगर्स त न आहिनि, पर जेकॾहिं इहे 500-600 माण्हुनि जी जेका फिगर ॿुधाई पई वञे, इहा बि दुरुस्त आहे कि इंसानी जान त हिकिड़ी बि ज़ाया थिए त उहा नुक़सान उनजो ई का बि सम्झो त अज़ालो नथो थी सघे। हिकिड़ी शइ हिन में 2 नुक़्ता आहिनि बलूचिस्तान जी ही जेका सूरत हाल आहे सॼी। हिकिड़ो नुक़्तो आहे जेका नेचुरल ॻाल्हि चइजे या हिकिड़ी आफ़त चइजे, उन जे नतीजे में जेका इहा तबाही थी आहे, बरसाति ऐं तमामु घणी बरसाति ऐं उनखां पोइ ॿोॾि। पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, जिते बि घणे भाङे तबाही थी आहे उते घर कचा, रोड कचा, को बि इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे। नतीजे में माण्हू इन कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर जे करे तेज़ बरसातुनि में वधीक मुतासिर थिया। ऐं इन खे जोड़ियां थो आफ़त खे कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर सां, कमज़ोर डेवलपमेंट सां, न हूंदड़ डेवलपमेंट सां, ऐं जंहिंजी शिकायत हमेशह बलूचिस्तान खे रही आहे। हाणे चऊं था त इन में वरी जेका उतां जी हुकूमत आहे उनजे वॾे वज़ीर जूं जेके तस्वीरूं मीडिया ते, सोशल मीडिया ते आयूं आहिनि, जेकॾहिं उहे तस्वीरूं नयूं आहिनि, छाकाणि त इहो ख़दशो हूंदो आहे त कॾहिं कॾहिं के पुराणियूं तस्वीरूं बि शेयर कयूं वेंदियूं आहिनि, पर जेकॾहिं उहे तस्वीरूं नयूं आहिनि त पोइ त अफ़सोसनाक आहे। पर अॼु जी तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॾियां थो, तव्हां अंदाज़ो करियो त हिकु पासे इहो ह्यूमन कैटस्ट्रॉफी वारी सूरत हाल आहे, इंसानी अलमियो अमली तौरु जनम वठी चुको आहे, ऐं ॿिए पासे अॼु वज़ीर आज़म खे हिकिड़ी रिलीफ कैंप जो दौरो करायो वियो आहे, ख़बर पई त उहा फेक रिलीफ कैंप।
तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन वक़्तु बि हिकिड़ा ऑफिसर इहा रांदि खेॾण में मशगूल आहिनि, रुॻो पंहिंजो इम्प्रेशन ॿुधाइण जे लाइ त असां वॾो कमु पिया करियूं। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हीउ सॼे मुल्क जो फेल्योर आहे, हीउ रियासत जो बि फेल्योर आहे, त उहा हिकिड़े आम माण्हूअ खे उहो कंहिं बि मुल्क जे हिसे में हुजे बचाए न सघियो हिकिड़ी आफ़त खां। दुनिया सॼी में ॿोॾूं ईंदियूं आहिनि, दुनिया सॼी में बरसातूं ईंदियूं आहिनि, पर तव्हां हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो त उन में घटि खां घटि इंसानी जानियुनि जे नुक़सान जो पहिरीं तरजीह हूंदी आहे। हिते सूरत हाल ईअं न आहे। सो हिन सॼे मामले खे वॾे पैमाने ते रिव्यू करण जी ज़रूरत आहे, जाइज़ो वठण जी ज़रूरत आहे त जीअं मुस्तक़बिल में जॾहिं बि कंहिं क़िस्म जूं बारिशूं ऐं ॿोॾूं अचनि त उन में घटि खां घटि इंसानी जाननि जो नुक़सानु थिए। ऑफकोर्स तव्हां नेचर जा जेके पंहिंजा साइकिल्स आहिनि, पंहिंजा उसूल आहिनि, पंहिंजा तरीक़ा आहिनि, उन्हनि खे तव्हां रोके नथा सघो, पर उनखे डाइवर्ट करे सघो था ऐं लॉस ऐं डैमेज खे मिनिमाइज़ करे सघो था। इन हवाले सां कॾहिं का ॻाल्हि थी आहे, कॾहिं को एफर्ट थियो आहे, कॾहिं को डिस्कशन थियो आहे? हरगिज़ न। ब्यूरोक्रेट त ॾिसो न, हींअर अंदाज़ो करियो त हिकिड़े पासे अवां ऐं असां परेशान आहियूं इन्हनि लाशनि खे ॾिसी जेके सखर बेरा जे दरवाज़नि वटां निकिरी रहिया आहिनि ऐं नसीम खरल जे कहाणियुनि जा अमली रूप नज़र अची रहिया आहिनि। ॿिए पासे ही ऑफिसर कूड़ियूं कैंपूं हणनि पिया था। मतिलबु नक जी पकाई जी इंतिहा आहे त रुॻो पैसा खाइण जे लाइ ऐं पंहिंजो जेको करप्शन जी जस्टिफिकेशन जे लाइ जाली कैंपूं ॾेखारे, सरकार जी एफिशिएंसी ॾेखारे। बलूचिस्तान में मुंहिंजी नज़र में जेको हीउ सॼो बहरान आहे, उनजी इहा वॾी ज़िम्मेवारी सूबाई हुकूमत ते बि अचे थी, जंहिंमें उते जा जेके जागीरदार ऐं सरदार आहिनि उहे रुॻो जुंडापट में पूरा आहिनि, हिक ॿिए खे उहिदनि तां लाहिण में ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कॉन्स्पिरेसी में ऐं इन क़िस्म जे शयुनि में मुलविस आहिनि। तव्हां ॾिठो आहे त रिसेंटली कहिड़े नमूने उते हुकूमतूं चेंज थी रहियूं आहिनि, उनजो वॾे में वॾो इफ़ेक्ट आम माण्हू जी ज़िंदगी ते पियो आहे। वरना अगरि हिकिड़ी इफ़ेक्टिव हुकूमत हुजे त ॿियो नथी करे सघे, पर माण्हुनि खे घटि में घटि महफ़ूज़ जायुनि ताईं पहुचाए सघे थी, उनखे सिक्योर करे सघे थी, उनखे पनाहूं ॾेई सघे थी, उन्हनि जा खाधा पीता ऐं राइश जा बंदोबस्त घटि में घटि करे सघे थी। जी पनाह साहब, जीअं इज़हार साहब ॻाल्हि कई हिकिड़ी त इंफ्रास्ट्रक्चर जी, ॿियो हुन जेका उतां जी सूबाई हुकूमत आहे, ज़ाहिर आहे त उते चीफ सेक्रेटरी हूंदो ऐं PDA में सूबाई जेको डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे उहो बि उनखे बि पैसा हर साल उते रिलीज़ थियनि था। मौसमियात खातो मुसलसल अॻकथियूं करे रहियो हुयो। पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे उहो बि अहिड़े क़िस्म जूं जेके रेड अलर्ट हुया उहे जारी थी रहिया हुया। सूबाई हुकूमत तव्हांखे किथे नज़र आई, चीफ सेक्रेटरी या उतां जो सूबाई डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जीअं अॻकथी कई वई त उन्हनि माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाए सघिजे हा? सूबाई हुकूमत इंतिज़ामिया जो उते को रोल कहिड़ो आहे ऐं ख़ासि तौर ते जेके इमदादी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे बारे में असांखे ॿुधाइजो। ॻाल्हि इहा आहे त यानी क़ौमी सतह ते जेके आफ़तनि जो इदारो आहे NDA में या सूबाई हुजे PDA में, इन्हनि में को बि अञा ताईं एक्टिव नज़र कोन थो अचे। जिथे जिथे MLA जिथों जा MPA जेके हुकूमत जे नज़दीक आहिनि, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए 2012 में जॾहिं बलूचिस्तान जे नसीराबाद डिवीज़न जे ॿिनि ज़िलनि में जॾहिं बोर्ड आई, उहो 2012 वारा अञा ताईं बहाल न थी सघिया ऐं उन्हनि जे इवाज़ में जेतिरा पैसा वरिता हुया उहे जेकॾहिं कजनि त उन्हनि माण्हुनि खे नवां शहर आबाद करे ॾेई सघनि पिया। हाणे बि उन्हनि वटि वसाइल बि जिथे किथे आहिनि, गवर्नमेंट वटि PDA में वटि NDA में वटि वसाइल आहिनि, और लेकिन बलूचिस्तान में कमु करण जो जेको आहे उन में असांखे बदकिस्मती इहा आहे त असांखे हिन वक़्तु सिर्फ़ु वज़ीर आज़म ॿिनि इलाइक़नि में वियो आहे। वज़ीर आला जेको आहे न उहो वज़ीर आज़म सां ॿिनि इलाइक़नि में वियो आहे, ॿिए इलाइक़नि में काथे वज़ीर आला वञी न सघियो आहे। चूंडियल नुमाइंदा पंहिंजे जेको आहे न कोयटा में वेठी जेको आहे न पंहिंजूं जेको आहे न वज़ारतूं हलाइनि था, उन्हनि में को पंहिंजे इलाइक़नि में नज़र कोन थो अचे। और सभी क़ौमी पार्टियूं जेके बलूचिस्तान में एग्ज़िस्ट कनि थियूं, पाकिस्तान जी जेको को पार्टी, उन्हनि जा कोई माण्हू असांखे नज़र नथा अचनि। असांखे जेके क़ौम परस्त पार्टियूं जेको बलूचिस्तान में आहिनि कमु कनि था, उन्हनि जा माण्हू बि किथे नज़र नथा अचनि। ॻाल्हि इहा आहे त बेहिसी आहे, उन बेहिसी खे ॾिसी जेको आहे न इहो महसूसु थिए थो त शायदि सभु ईअं ई चाहिनि था त बलूचिस्तान में इहे माण्हू मरनि ताकी इन्हनि जे लाशनि जा पैसा असां कीअं वठूं, इहे रस्ता भॼनि,
सब यानी कि वो जेको इहो महसूस असांखे थिए थो जीअं 2012 जे बोर्ड जे माण्हू अञा ताईं बराबरि तरीक़े सां ॿार न थी सघा पंहिंजे वक़्त मुताबिक़ जेको आहे न छनो छकर ठाहे वेही करे गुज़ारनि पिया जेके कुझु हूंद सूंद वारा उन्हनि पंहिंजा घर ठाहिया बाक़ी आम माण्हू अञा ताईं उहे दरपदर आहिनि असांखे इहो ई लॻे थो त हाणे बि इहो ई सम्झ में अचे थो त सभु इन इंतज़ार में आहिनि त दुनिया जा पैसा अचनि उन्हनि पैसनि जे हिसाब सां इहे जेके जीअं असांजा जेके न डैम टुटा जीअं पुल टुटा इन ते अंग्रेज जे दौर जा पुल ऐं डैम जेको आहे उहे बरक़रार आहिनि और असांजा नवां जेके हाणे जेके ठहियल आहिनि उहे सभु टुटी पिया आहिनि 10,000 खां वधीक नंढा वॾा डैम जेके आहिनि सरकार पाण नज़र आकार ॾिए थी हाणे इन सॼे शइ खे ॾिसो जो मां इन जे लाइ चवंदो इंसानी अलम इहो आहे हाणे इन में सभिनी सियासी पार्टियुनि खे पंहिंजो जेको आहे कांग्रेस पार्टी हुजनि या क़ौमी सतह जूं पार्टियूं हुजनि उन्हनि खे बाक़ाइदगी सां जीअं ज़िलज़िलो आयो हो जेको आहे न मथे जेको आहे इलाइक़नि में उन वक़्तु पूरे पाकिस्तान मां माण्हू जॾहिं कया माण्हू उते वञी पुॻा इन हिसाब सां बलूचिस्तान में तमामु सियासी पार्टियूं रज़ाकार अचनि कमु कनि ताकी माण्हू पुॼंदा ॿाहिरि जा जेके रज़ाकार पॉलिटिकल पार्टी पुॼंदा त पोइ सरकार खे का इम्पैक्ट पवंदी जीअं हाणे वज़ीर आज़म पाण आयो आहे उन महसूसु कयो आहे त माण्हुनि खे कुझु नथो मिले त इन हिसाब सां सभिनी पॉलिटिकल पार्टियूं ऐं कांग्रेस पार्टियूं सभिनि खे एक्टिव थियणो पवंदो रज़ाकारनि खे एक्टिव थियणो पवंदो ताकी इन खे बलूचिस्तान खे हिन इंसानी अलमीअ खां कढूं। महिरबानी पनाह बलोच साहब जंहिं असांखे बलूचिस्तान जी जेका सूरताल आहे ख़ासि तौर ते बरसाति सबबु जेके उते राङा थिया आहिनि तबाही थी आहे बर्बादी थी आहे लोढ़ंदड़ लाश आहिनि उन्हनि बाबति असांखे आगाही ॾिनी। नाज़रीन हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में असांखे सिंध हुकूमत जे अॻूणे स्पेशल सेक्रेटरी पाणी माहिर पाण वाटर एंड सेवरेज बोर्ड जा MD भी रही चुका आहिनि इंजीनियर सलेमान चांडियो साहब जॉइन किया है असांखे भलीकार चऊं था जी इज़हार साहब बलूचिस्तान जी सूरताल ऐं ख़ासि तौर ते तव्हां सखर बैराज जी जेका ॻाल्हि कई लोढ़ंदड़ लाशनि जी ऐं नसीम खरल जे जेके कहाणियुनि जो उहो रेफरेंस पे ॾिनो त हीअ जेका हुकूमत आहे उहा बलूचिस्तान जी हुजे सिंध हुकूमत हुजे वफ़ाक़ी हुकूमत हुजे मौसमियात खातो आहे अॻकथियूं थियनि थियूं पियूं असां ॾिसूं था त जेके कुदरती पाणी जा वहिकरा आहिनि उहे इंक्रोचमेंट उन्हनि ते बि थी चुकी आहे नालनि ते बि असांखे इंक्रोचमेंट नज़र अचे थी पई ऐं उन वक़्तु हुकूमत जाॻे थी जॾहिं तबाही थी चुकी हुजे थी जीअं पनाह बलोच साहिबु चयो त 2012 जा जेके उतां जा ॿोॾ मुतासिरीन आहिनि उन्हनि जी बहाली जे लाइ अञा ताईं हुकूमत जेको आहे को तारुक न वरितो आहे अञा ताईं उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि कीअं ॾिसो था सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतुनि जो किरदारु हिननि हुकूमतुनि जो किरदारु इहो आहे त वधीक मसइला वधीक बहरान वधीक मुसीबतूं माना वधीक फंड ऐं वधीक करप्शन तव्हां अंदाज़ो करियो हे त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त लॻभॻि 10 साल थी विया आहिनि त पोइ जेका वॾी ॿोॾ हुई बलूचिस्तान में उतां जा माण्हू अञा ताईं आबाद न थी सघिया आहिनि पर अवां रुॻो बलूचिस्तान जी ॻाल्हि छो था करियो इहा ई सूरताल सिंध में आहे तव्हां कराची जे केतिरनि इलाइक़नि में उन्हनि माण्हुनि खे अॼु बि हिकिड़ी गैर मुस्तक़िल रिहाइशुनि में रहंदे ॾिसंदो जितां उन्हनि खे पुलिस आहे जी लॾाईंदी रहंदी आहे जेके माण्हू सिंध में महाबोड में लॾे मुख़्तलिफ़ शहरनि मां कराची में आया तंहिंजे करे हीअ जेका फिनामिना आहे इहा हुकूमतुनि जी हिकमत अमली आहे शायदि त मसइला मुसीबतूं माण्हुनि ते टुटनि ऐं पोइ ही अमली तौर ते उन्हनि जो बेनिफिट वठनि ऐं वधीक फंड्स अनऑडिटेड फंड्स कढाइनि ऐं पोइ पंहिंजा पेट भरी तव्हां अंदाज़ो करियो त हेॾी सेंसिटिविटी जे बावजूदि आउं वरी चवां थो त फेक क़िस्म जी जाली क़िस्म जी जेका रिलीफ कैंप ठाही वई वज़ीर आज़म जे लाइ उनजो इरादो ऐं मक़सदु छा हूंदो उन्हनि ऑफिसरनि उन सरकार जो हिकिड़ी शइ ॿियो जेका हुकूमतुनि जी रिथाबंदी जो मामिलो आहे इन जो सिधो सो तालुक़ु उन सां आहे मिसाल माण्हू जेकॾहिं हिकिड़ो फ़र्द बि आहे उनजे घर जी अगरि का छित टिमे थी त बरसाति जे मौसम खां पोइ उनजो पहिरियों कमु इहो हूंदो आहे त उन छित जी रिपेयरिंग कराए
ईअं ई शहर हूंदा आहिनि, ईअं ई ॻोठ हूंदा आहिनि, ईअं ई सूबा हूंदा आहिनि। इन्हनि में हुकूमतुनि वटि हिकिड़ो फ्यूचर प्लान हुजणु खपे त हिन भेरे ही ठीकु आहे मसइलो थियो, मथे भेरे न थियणु खपे। हिते ईअं न आहे, हिते इन क़िस्म जी का रिथाबंदी न आहे। ॿियो बलूचिस्तान में ॾिसो, आउं तव्हांखे अर्ज़ु कयां त हुननि वटि जेको ॾूरांहनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि लाइ त वॾो अलमियो इहो आहे त हुननि वटि न का कम्युनिकेशन आहे, कई जायुनि ते बिजली कोन्हे, इतला जो को ज़रियो कोन्हे, ऐं माण्हू ॼण दुनिया खां कटियल हिकिड़े माहौल में रहनि था। उते न त का मौसमियात खाते जी का अॻकथी पुॼंदी, न सरकार जो ई का इंफॉर्मेशन पुॼंदी, न वरी उन्हनि माण्हुनि खे आसानी सां मूव कराए के पके वारे इलाइक़े ताईं पहुचाए सघिबो। छाकाणि त इन सॼे कम में बुनियादी किरदारु कम्युनिकेशन खां वधीक हुकूमत जो हुयो। हुकूमत ई वाहिद सोर्स आहे बलूचिस्तान जहिड़े घणी पखेड़ वारे इलाइक़े जे लाइ, जेको पंहिंजे कम्युनिकेशन्स जे ज़रियनि खे इस्तेमालु करे उनखे ट्रिगर करे, उनखे एक्टिव करे, पोइ पुलिस हुजे, रेवेन्यू जो अमलो हुजे, इंतिज़ामी ऑफिसर हुजनि, डिप्टी कमिश्नर जूं ऑफिसूं हुजनि, उन्हनि खे ई मूव कराए सघनि था त हितां माण्हुनि खे कढो, छाकाणि त हिते पॉसिबिलिटीज़ आहिनि। ॿी जेका साईं बलोच साहिब ॻाल्हि कई, तव्हां ॾिसो न, अंदाज़ो करियो, मूं बि यको इहा ई ॻाल्हि पे कई, हिकिड़े पासे त रिथाबंदी कोन्हे ऐं ॿिए पासे वरी जेको क्वालिटी ऑफ वर्क आहे, माना अंग्रेज़ जे दौर जा जेके जूं पुलियूं बि बीठियूं आहिनि, अंग्रेज़ जे दौर जा नंढा डेम बि बीठा आहिनि, छाकाणि त बलूचिस्तान में कुदरती दरिया जो वहिकिरो न आहे, तंहिंजे करे ही जेके बरसातूं हूंदियूं आहिनि, इन में हिननि जो पूरो निज़ाम हूंदो आहे, जीअं अंडर ग्राउंड हिननि जी एग्रीकल्चर थींदी आहे, जेको कारीज़ जो निज़ाम हूंदो आहे। उनखां अलावा ही नंढा नंढा डैम्स आहिनि जिते पाणी स्टोर कबो आहे, पोइ सॼो साल इस्तेमालु कबो आहे, उहे घणे भाङे कच्चा डैम्स आहिनि। उन्हनि जे इंफ्रास्ट्रक्चर खे कमज़ोर रखण में बि हुकूमतूं ई ज़िम्मेवार आहिनि। अंग्रेज़ उनमें जा ज़्यादा नाक़िस मटेरियल इस्तेमालु थियो आहे ऐं हींअर जेका बरसाति आई आहे उहो तक़रीबन लुड़ी विया आहिनि। इंजीनियर सुलेमान चांडियो साहब ॾाणो था। चांडियो साहब, कीअं ॾिसो था ताज़ी जेका बरसाति थी आहे पूरे मुल्क जे अंदरि, पाणी जे वहिकरनि जी जेकॾहिं सूरताल खे ॾिसिजे त कीअं तव्हांखे उन्हनि जी सूरताल आहे? ईंदड़ वक़्त में छा सुपर फ्लड जो इम्कान आहे? हिन वक़्तु बैराजनि जी पाण जेकॾहिं सूरताल वठूं, उते छा सूरताल आहे? कीअं ॾिसो था बरसाति खां पोइ जेके तबाही जा मंज़र आहे ऐं ईंदड़ वक़्त में ॿोॾि जी सूरताल? असुल ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे अफेक्टेड इलाइक़ा जेके तिन खे ॿिए सिलसिले में विरायूं। हिकिड़ी अर्बन फ्लडिंग आहे ऐं ॿी जेका ॿाहिरि जेका रूरल एरिया आहे या ॿाहिरि खुलियल मैदान या खुलियल शहर, ॿियो उहो इलाइक़ा आहे। ठीकु आहे। हाणे ॿाहिरिनि इलाइक़नि खे जेके तबाह थिया आहिनि, घणो करे त जेके हिननि डेमूं ठाहियूं उहे डेमूं टुटी पियूं। हालांकि उन्हनि डेमुनि खे हिकिड़ो पको अरेंजमेंट हुजणु खपे। हा, का बि डेम स्पिलवे खां सवाइ न ठाहिणु खपे। अक्सर जेके बलूचिस्तान में जेके डेमूं आहिनि उन्हनि में का स्पिलवे कोन्हे। उहे उनखे इहा पक कई त पाणी हमेशह बरसाति जो घटि थींदो आहे, तंहिंजे करे उन्हनि ऊचाई उन हिसाब सां रखी। हाणे अगरि तमामु घणो थी वियो ऐं ॿीणो बरसाति थी वई त ऊचाई आहे मथे टपी वियो त जेका कंस्ट्रक्शन थींदी आहे त मिटी जे बंधनि जी थींदी आहे। उन मिटी जा बंध जेके आहिनि उनजा डैमेज थिया, उन्हनि वधीक ॿोड़ियो आहे इलाइक़नि खे। नंबर 2 कि बलूचिस्तान में जा वरी जेको पाणी सिंध में आयो आहे, उहो सिंध में एडिशनल आहे, जेको सिंध में बरसाति वसी आहे। उन्हनि बि सॼा इलाइक़ा अहिड़े तरीक़े सां ॿोड़िया आहिनि, जीअं लास्ट टाइम तोड़ी बंद टुटियो त उन करे सॼे सिंध में राइट साइड सॼो जेको सो तबाह थियो हो। ऐं तरीक़े सां ही इन ई साॻे रेंज खां इहो बलूचिस्तान जो पाणी आयो आहे सिंध में, उन ते तक़रीबन में काफ़ी नुक़सानु पहुचायो आहे। चटाकोट जा इलाइक़ा, लाहौर जा इलाइक़ा, इहे सभई उनजे करे अॼु नाले सां ई भरियल हुया, मथां ई पाणी अची वियो। तंहिंजे करे उहो जेको 2000 जेका 10 में ॿोॾाई उनजो अञा अलावा कोन थियो आहे। इहे अॻाला सॼो उन में तबाह थियल हुया, कंहिंजा घर मटिजी विया, किथे पनाह वरितियूं। अञा ताईं कराची में माण्हू पनाह वठी वेठा आहिनि। पोइ इहा त थी ॿियो बदीन खां जेका LBOD अचे थी ऐं जेका RBOD अचे थी उन पासे खां, त RBOD बि ॾिसो त सॼो नाकार आहे, कंहिं कम जो कोन्हे। उहो पाणी सॼो अचे थो मंछुर में
ऐं मंसूर ताईं जेको सॼो इलाइक़ो बर्बाद थो थिए ऐं मंसूर खां पोइ वरी विझनि था दरिया में। हाणे ॻाल्हि इहा आहे त LBOD बि इन्हनि बरसातुनि में अफेक्ट थियो आहे। उहो बरसातुनि खां अॻु ई ओवरफ्लो थींदो आहे LBOD। ऐं बरसातूं जॾहिं थियूं त उहो सौंस थो ॿोॾी आहे पूरे इलाइक़नि में, शहरनि में, वॾनि शहरनि में। हाणे अचो कराची शहर ते। कराची वाहिद शहर आहे पाकिस्तान में जिते बरसाति जे पाणी जो अलॻि निज़ाम हूंदो आहे ऐं डोमेस्टिक सीवरेज जो जेको घर मां सीवरेज खणिबो आहे उनजे लाइ अलॻि कंप्रीहेंसिव सॼो निज़ाम ठहियलु आहे। 4,500 मेल लेंथ में पाइप लाइनूं थियल आहिनि। हाणे मसइलो इहो थियो आहे त KMC जॾहिं खां KMC ऐं DMC ठहियो न, हू त DMC हले थी त KMC जो नालो आहे, KMC हले थी त DMC जे लाइ गुज़रे। हालांकि ईअं कोन्हे क्लियर कट तय थियल आहिनि हुदूद त जेको हिकु टाउन खां वधीक टाउन ते ड्रेन वञे थी त उहो KMC जो कमु आहे। पर हिते ईअं कोन्हे। हिते अगरि हिते मथां अचे थो हिकिड़े टाउन खां ड्रेन असांजी ॿिए टाउन खे लॻे थो, हिकिड़ो परवाह कोन थो करे त ॿियो परवाह कोन थो करे। हाणे नतीजे में जेको बरसाति जो सिस्टम आहे, जंहिंखे बरसाति जो पाणी खण खपे, उहो 100% फेल्यूर आहे कराची में हाणे। छाकाणि त उहे या त इंक्रोच थी विया या अंदरि सही थी विया। ऑलमोस्ट हुननि जो डिस्पोजल आहे ई कोन को तक़रीबन। मां ख़ुदि ॾिठो आहे त 50 फुट नालो आहे, छत थियनि अथसि, उहो मुश्किल सां 8 इंच 10 इंच मथां ख़ाली आहे, हिकु कचिरे सां भरियल आहे। ऐं वॾे वॾे बिल्डिंगूं शाहीन कॉम्प्लेक्स जे हेठां नालो आहे, सॼो कचिरे सां भरियल आहे। मथां शाहीन कॉम्प्लेक्स कवर करे छॾियो आहे, इंक्रोच कयो आहे। अहिड़े तरीक़े सां सुप्रीम कोर्ट जे जुडिशन में बि इहो ईअं आहे, बसि पंहिंजे ऑफिस में बि ईअं आहे। हाणे जेकॾहिं उर्दू बाज़ार बि सॼी हुन ते ठहियलु आहे ऐं हुन जेको सो विच में जेको सो जुबली मार्केट में तव्हां ॾिसो छा थियो। बिल्कुल जेके नाला आहिनि बरसाति जे पाणी जा उन्हनि ते कब्ज़ा थियल आहिनि। सुलेमान चांडी साहब तव्हांजी महिरबानी। इज़हार साहब, नालनि जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते पाण जेके सिंध जे राजधानी वारे शहर कराची जी सूरत हाल ॾिसूं, तक़रीबन नालनि ते इलीगल जेके कब्ज़ा आहिनि ऐं उहे कब्ज़ा बि धारी जेका आबादकारी आहे अॼुकल्ह उनजे ख़िलाफ़ सिंध में एहतजाज बि हलंदड़ आहिनि ऐं उहे तक़रीबन उनजो वॾो अंग जेको आहे उन्हनि नालनि जे मथां आबाद आहे। हुकूमत खे बार बार गुज़िरियल जेका बरसाति थी उनमें बि वॾी तबाही थी ऐं आख़िर उनजो हुकूमत नोटिस छो कोन थी वरिते ऐं वक़्त सिर जेकॾहिं नोटिस वठणु घुरिजे त उन सां वॾी तबाही खां बची सघिजे थो। ॾिसो, कराची त मुफ़्त जे माल वांगुरु माण्हुनि खे मिली आहे न। ख़ासि तौर ते जेके दारिया आहिनि उहे जंहिं अंदाज़ में कराची में खिलिया आहिनि, जंहिं अंदाज़ में उन्हनि शहर खे जेको आहे चारि पासा घेरे वरितो आहे, उहा हिकिड़ी इंतिहाई मायूस कंदड़ सूरत हाल आहे। इन में सिंध हुकूमत जो किरदारु ऐं सिंध हुकूमत जो एक्शन उहो त सवालिया निशान आहे ई, पर जहिड़े नमूने वरी इन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्ट थो कयो वञे। कॾहिं कॾहिं अदालतूं बि विच में पवनि थियूं ऐं उन्हनि खे रिलीफ ॾियनि थियूं ऐं कॾहिं कॾहिं मक़ामी तौर ते इंतिज़ामिया जा कुझु माण्हू बि उन्हनि खे प्रोटेक्ट कनि था। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे हिकिड़े पासे रखी हाणे सिंध हुकूमत ॿियो न पंहिंजे इज़त नामाचारीअ लाइ ई सही, पर हिकिड़ा फ़ैसिला करे। कराची में जेके नेचुरल जेके न वहिकिरा हुआ बरसातुनि जे पाणीअ जा, उन्हनि खे फौरी बहाल कयो वञे ऐं हर सूरत में बहाल कयो वञे। जेकॾहिं गवर्नमेंट के हिकिड़े वहिकिरे खे बि सियासी हवाले सां इंतिज़ामी हवाले सां का रिआयत ॾींदी ऐं उनखे छॾ छूट कंदी त पोइ नेचुरली इहो सॼो प्रोसेस कंट्रोवर्शियल थिए। डॉक्टर सोहराब सरकी असांखे जॉइन कियो आहे टेलीफोन लाइन ते। पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, MP आहिनि। डॉक्टर साहब, बरसाति जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते पाण सिंध जे राजधानी वारे शहर कराची जी ॻाल्हि कयूं, सखर बैराज वटि जेके लुढ़ंदड़ लाश आहिनि, हर नंढे वॾे जेको शहर आहे उते ड्रेनेज ऐं सीवरेज जो निज़ाम अॻु में ई नाकारा बणियल हुयो। कुदरती जेके वहिकिरा हुया उन्हनि ते रस्तनि ते कब्ज़ा थी चुका आहिनि ऐं हिते नालनि जी सूरत हाल ॾिसूं था, उहा बि साॻी सूरत हाल आहे। सिंध हुकूमत छा पई करे? वॾी महिरबानी शकील साहब तव्हांजी।
ये गुज़ारिश ये आहे त बिल्कुलु बलूचिस्तान में ऐं पंजाब में वॾे पैमाने ते बारिश पई आहे, सिंध में बि पई आहे ऐं माण्हुनि खे काफ़ी तकलीफ़ आहे। ऐं जेके इहे तव्हां जेके बेराजमो जेके चओ था, जेके लाश निकिरनि था, इहे बिल्कुलु कोई ॿुधण में आयो त 23 या 27 लाश निकिता आहिनि, पर इहे जेके रिपोर्ट थिया आहिनि त उहे असांजे सिंध वारे इलाइक़े जो कोई बि अहिड़ी का रिपोर्टिंग कोन थी आहे, छाकाणि त दरिया सिंध तव्हांखे पाण ख़बर आहे त परे खां अचे थो ऐं हे जेको कोहे सुलेमान वारो जेको पंजाब वारो जेको एरिया आहे उते वॾी तबाही थी आहे, बलूचिस्तान में वॾी तबाही थी आहे, तमामु घणी असां खां तमामु वॾी बारिश पई आहे बलूचिस्तान में। ऐं उहो असां इन जेको इहे जेके जिते बारिश पई आहे जेकाबाद इन इलाइक़नि खे काफ़ी वेझी आहे। ऐं असांखे सिंध जे हवाले सां जेतिरे ताईं मां गुज़ारिश कयां त कराची में बि काफ़ी बारिश पई, तकलीफ़ बि आई, पर हुकूमत पंहिंजे तरफ़ हथुल इम्कान कोशिशि करे उहो पाणी कढण जी कोशिशि में रधल हुई ऐं काफ़ी पाणी जाइनि पोइ निकिरी बि वियो। ऐं इन विच में ईद उल अज़हा बि आई, उन में तव्हांखे ख़बर आहे त उन में जेकी सूरत हाल थींदी आहे, जेके क़ुर्बानी जूं जेके हूंदो आहे कचिरो, उहो बि माशाअल्लाह काफ़ी बहितर अंदाज़ में निकिरी वियो। ऐं इन में को शक न आहे त सूरत हाल जेकी आहे आइडियल न आहे थ्रू आउट पूरे सिंध जे अंदरि, उते तमामु घणे कम करण जी ज़रूरत आहे। ऐं आहिस्ते आहिस्ते कोशिशि हुकूमत करे थी त जेतिरो बहितर थी सघे थिए। असांजी पार्टी जे तरफ़ां, असांजे चेयरमैन जे तरफ़ां ऐं अदी फरियाल तालपुर साहिब इहे हिदायतूं जारी कयूं त जेके बि MPAs आहिनि उहे पंहिंजे तकनि में वञनि ऐं उते वञी करे पाणी आहे या जेके हालात आहिनि जेका तकलीफ़ आहे माण्हुनि खे, उन्हनि जी वाह लाहिनि। डॉक्टर साहब इज़हार सुमरे साहब जेका निशानदेही कई त जेके कुदरती बरसात जे पाणी जा नेकाल जे लाइ नाला आहिनि, बरसाती नाला, उन ते असां ॾिसूं था कराची जी जेके ॻाल्हि कयूं त तक़रीबन नालनि ते गैर क़ानूनी अदावतूं जेके आहिनि वॾी वॾी बिल्डिंगूं ठहियल आहिनि ऐं उहे बि जेके गैर क़ानूनी धारी आबादकारी आहे, अफ़गानी आहिनि, बर्मी आहिनि, उन्हनि बंगाली आहिनि, उहे जेके आहिनि उन्हनि जे कब्ज़े हेठि आहिनि। हींअर जेका बरसात जी सूरत हाल आहे बलूचिस्तान में वॾी तबाही आई आहे तक़रीबन, त उनखां बाद में हींअर जॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जो अलर्ट मौसमियात काथे मुसलसल अगकथियूं करे रहियो आहे, हंगामी बुनियादनि ते इहे ख़ाली छो था कराया वञनि? इहे हंगामी बुनियादनि ते बिल्कुलु इहे ख़ाली कराइणु खपनि। ऐं तव्हां चीफ मिनिस्टर साहिबु असांजे ओपनली आम तौर ते सियासतदान तव्हांखे ॼाण आहे त शकील साहिबु इहे ॻाल्हि कोन कंदा आहिनि ऐं उन्हनि बिल्कुलु इहा ॻाल्हि कई त जेको आहे जेके असांजी लोकल गवर्नमेंट जी बिल्डिंग आहे जंहिंजो इहो कमु आहे त नालनि ते सफ़ाई करे, उहा ई माना असांजी नाले ते ठहियल आहे। त काफ़ी मतिलबु उन में शयूं आहिनि ऐं जेके ॿार जेके अफ़गानी बर्मी जंहिंखे माना कब्ज़ा करे बिल्कुलु नालनि जे मथां वेठा आहिनि, उहे उन्हनि खे बिल्कुलु विदाउट नो टाइम उन्हनि खे उन्हनि खां हटाइणु खपे। ऐं वक़्तनि इहो बि प्रॉब्लम रहियो आहे, हमेशह असां तव्हांखे इहा अर्ज़ु बि कंदा आहियूं, डिस्कशन में बि ईंदो आहे त कोर्ट अहिड़नि माण्हुनि ते जेके इंक्रोचमेंट हूंदी आहे उन्हनि खे काफ़ी दफ़ा उन्हनि में तहफ़ुज़ बि ॾिनो आहे ऐं उन्हनि अहिड़े क़िस्म जा स्टे ऑर्डर बि ॾिना आहिनि जंहिंजो फ़ाइदो वठंदे वरी उहे काफ़ी टाइम ताईं वरी उहे उते आबाद रहिया आहिनि ऐं रहनि था। हाणे कोर्टुनि बि सुजागी कई आहे ऐं कोर्टियूं बि हाणे अहिड़े क़िस्म जे इंक्रोचमेंट ते रिलीफ नथियूं ॾियनि ऐं हे आइडियल टाइम आहे ऐं इनशा ताला बिल्कुलु तव्हां ॾिसंदा वे त इनशा ताला इहा कोशिशि करे जेके बि इलीगल जेके बि आहिनि नालनि जे मथां जेके बिल्डिंगूं उहे साफ़ु थियणु खपनि ऐं उहे साफ़ु थींदियूं त को प्रॉब्लम कोन थींदो ऐं उहे साफ़ु नथियूं थियनि उते रुकावट थिए थी, जंहिंजे करे तमामु घणी तकलीफ़ थिए थी शहरनि खे। ऐं राजधानी जो शहरु आहे असांजो कराची, उते बि तव्हां पाण ॾिसो असां बिल्कुलु इहा तस्लीम कयूं था जॾहिं मींहुं वसे थो महसूसु ईअं थिए थो त का कैनाल हले थी, वॾा वॾा जेके रोड आहिनि उते जेके गाॾियूं लुड़नि थियूं या पाणी एतिरो वेझी थो वञे। जेकॾहिं इहो निज़ाम सही हुजे, नाला साफ़ हुजनि, इनक्रोचमेंट न हुजे, इहो इन मींहं में माण्हू काफ़ी इंजॉय करे सघे थो ऐं कोई बि जेको डे बाय डे जो कारवां आहे, कमु आहे, उहो बि न रुकिजे। त इहे इन्हनि ते ज़ाहिर आहे हाणे जेकी सूरत हाल आहे ऐं माण्हुनि जो बि प्रेशर तमामु वॾे पैमाने ते पब्लिक जो आहे। इनशा ताला इहो जीअं हाणे जेकी सूरत हाल आहे अञा चवनि था त टियों चोथों स्पेल बि अचे पियो
त उन खां पोइ इंशाल्लाह ताला मां सम्झां थो या कल सुभाणे कैबिनेट मीटिंग बि रखी आहे, उन में बि इन ते डिस्कशन थींदो। इंशाल्लाह ताला तव्हां ॾिसंदा त कार्रवाई थींदी। जी इज़ाज़ साहब छा चवंदो डॉक्टर साहब जेका सूरत हाल तव्हांजे साम्हूं पेश कई? रुगो हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइनि त इहो सिंगल स्ट्रोक ऑफ पेन सां 1000 कचिन आबादियुनि खे कराची में कीअं पको पियो। उनमें वॾी अक्सरियत उन्हनि आबादियुनि जी आहे जिते धारिया रहनि था, ऐं वॾी अक्सरियत उन्हनि आबादियुनि जी आहे जेके इन्हनि वहकरनि ऐं नेचुरल जेके शहर जा पाणी जे निकाल जा फ्लोज़ आहिनि, न रुगो उन्हनि ते, पर हूअं बि कचियूं आबादियूं नॉर्मली जेके डेवलप ई इन्हनि इलाइक़नि में थींदियूं आहिनि जेके थोरो परभरा हूंदा आहिनि आबादी खां, ऐं घणे मांगे या त सरकार जी ज़मीन हूंदी आहे या कंहिं ॿिए मक़सद लाइ रखियल हूंदी आहे, या वरी इन क़िस्म जा नाला ऐं ॿियूं शयूं उन्हनि जे मथां इहे आबादियूं जुड़ंदियूं आहिनि। हिकिड़े सिंगल स्ट्रोक ऑफ पेन सां 1000 कचिन आबादियुनि खे पको कयो वियो आहे, ऐं उन खां पोइ असां कहिड़ी तरह सां हिन हुकूमत ते एतबार कयूं त उहा वाक़ई बि इन हवाले सां कुझु करणु चाहे थी। बयान ॾियणु, सियासी बयान ॾियणु, प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु, उहा त ॻाल्हि थी, पर 14 सालनि खां त ही पाण हुकूमत में वेठा आहिनि न। का वाज़े को रोड मैप, का प्लान, का हिकमत अमली असांखे अञा ताईं त नज़र न आई आहे। जी जी डॉक्टर साहब 1000 कच्चियूं आबादियूं ऐं उनमें वॾी अक्सरियत जेका आहे उहो धारी आबाद करी जिन खे कैंपनि में हुजणु खपे आहे, ऐं उन्हनि पंहिंजा सुञाणप कार्ड बि ठाराए वरिता, नादरा में बि उन्हनि जी एंट्री आहे, ऐं उहे इलेक्शन बि कॉन्टेस्ट कनि था, ऐं हाणे उन्हनि जूं कच्चियूं आबादियूं जेके आहिनि उहे हिकिड़े ई धक सां रेगुलराइज़ कयूं पियूं वञनि। उहा हिकु हद बि न आहे, 1000 खां वधीक कच्चियूं आबादियूं आहिनि। जी साईं मां को क्वेश्चन आहे न। जी 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 शकील साईं, ॻाल्हि इहा त असांजे तमामु वॾे पैमाने ते इहो प्रेशर हूंदो आहे त जेके बि कच्चियूं आबादियूं आहिनि उहे तव्हां रेगुलराइज़ कयो, ख़ासि करे जेके इन सिंधी जेके ॻोठ आहिनि जेके काफ़ी सालनि खां वठी, जंहिं ते तव्हांखे पाण ख़बर आहे त MQM उन्हनि ते वॾो रेजिस्ट कंदी आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे रेगुलर न थियनि। असां वक़्तनि जॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मौक़ो मिलियो आहे त असां कोशिशि कई आहे त जेके बि इहे पुराणियूं आबादियूं आहिनि, ॻोठ आहिनि, बजाए जो वरी उन्हनि खे वरी को बिल्डर या का अलाटमेंट कराए, का ॿी हुकूमत अचे उहा वरी अलाटमेंट कराए, उहे ॻोठ सिंधियुनि जा जेके आहिनि उहे डिमोलिश थियनि पिया, सर बिल्डोज़ थियनि पिया। ही कच्ची आबादियूं आहिनि जिते धारी आबादकारी खे आबाद कयो वियो आहे। मलीर जा पीपल्स पार्टी जे असेंबली मेंबरनि इन बिल जी मंज़ूरी दौरान इन जी मुखालफ़त कई। माना ज़ाहिर आहे त सिंधी इलाइक़नि खे त पको कोन पियो कयो वियो न, तॾहिं त उन्हनि मुखालफ़त कई। जी जी मां इहा ॻाल्हि कयां थो त बिल्कुलु जेकॾहिं कोई बि हिकिड़ो बि जेको माना धारियो आहे उन खे हिते सिंध में कोशिशि कई वञे त उन खे जेको आहे पंहिंजो हिते न छॾियो वञे, ऐं उन जे लाइ इहा कमेटी बि ठही आहे, ऐं सिंध गवर्नमेंट इन ते सीरियसली गौर बि करे थी, सर्वे बि करायूं था। इंशाल्लाह ताला उन में ॿिया मसइला मसाइल ज़रूरु ईंदा आहिनि, तव्हांखे बि ख़बर आहे, पर इहा जेको आहे जेकी बि गवर्नमेंट आहे, असांजी गवर्नमेंट आहे, असां ते फर्ज़ु आहे त जेको कानून ऐं आइन में रही करे जेकी का बि ग़लति आबादकारी आहे उन जी निशानदेही बि कई वञे, ऐं उन्हनि खे बजाए जो हुते पका घर ठाहे करे वेठा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु इहो कैंपनि में शिफ्ट कयो वञे। हिकिड़ी पूरी सर्वे थिए, ऐं सर्वे में जेके शयूं क्लियर पार थी अचनि त उन्हनि खे कम से कम पॉइंट आउट करे उहो ॿुधाइजे त हे हितां जे असांजे पाकिस्तानी न आहिनि, ॿाहिरि जा आहिनि, उन में काफ़ी बहितरी थींदी। महिरबानी डॉक्टर सोराब सरकी साहब, हिते असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी के पहुतो। कोयटा मां असांखे पनाह बलोच साहब जॉइन कयो, ऐं बलोचिस्तान जी जेका बरसात वग़ैरह जेका सूरत हाल हुई उहा असांखे तफ़सील सां हुन बयानु कई। इंजीनियर सुलेमान चांडियो अॻूणो स्पेशल सेक्रेटरी, उन्हनि बि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। इज़हार सूमरो साहब तव्हांजी बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।